काफ़ी माण्हुनि कल्ह मल्हाई, काफ़ी माण्हुनि टियों ॾींहुं मल्हाई। सर सबका पहिरीं त दिवाली जी जी पर अफ़सोस सां चवणो थो पए कि सनातन धर्म खे जॾहिं असांजी दीवार अॼुकल्ह जो दौर आहे हुनमें पीउ जी इज़त पुट नथो करे। अगर तव्हां ॾिसो त पीउ चए थो न पुट पाणी प्यार थो चओ बाबा मूंखे कमु आहे, लेकिन श्री राम भॻवान जी तव्हां ॾिसो त हुनखे चयो हुनजे पीउ खे तोखे 14 साल जे लाइ बनवास वञिणो आहे, खिली करे हुन ॻाल्हि खे मञई ऐं चयो बाबा तव्हांजो हुकुम सर अखियुनि ते। हो वियो ऐं हुते वियो रावण खे मारे करे वापसि लोटियो त ख़ुशी जो ॾियारो, जशन जो ॾियारो हिंदू सनातन धर्म जे लाइ हिन में को हिकिड़ी क़ौम जी ॻाल्हि न आहे बाबा। भील बागड़ी कोहली मेंगवाड़ वाल्मीकि जा नवलपंथी जी ॻाल्हि न आहे, हे सनातन धर्म जी ॻाल्हि आहे। जो राम भगवान आहे सॼे सनातन धर्म जो आहे ऐं जो ब्राह्मण जी ॻाल्हि तव्हां कयो था जा तव्हां हुनजी ॻाल्हि कयो था, ॾिसो सभु पंहिंजी जाइ ते, पर राम भगवान खां वॾो को बि न आहे। भगवान राम जॾहिं अयोध्या का ऐलान थियो कि दिवाली सेलिब्रेशन आहे 20 तारीख़ ते त सभिनीनि खे मञणु खपे। अॼुकल्ह हर माण्हू वटि मोबाइल आहे टच, को शइ हुजे न हुजे टच मोबाइल ज़रूरी आहे त तव्हां वॉइस करे पुछा करे सघो पिया त दिवाली कॾहिं आहे। पर दुख जी ॻाल्हि कंहिं दिवाली 21 ते कई के 20 ते, लेकिन सेलिब्रेशन जो हो दिवाली जो त हो 20 तारीख़ ते जो भगत करमचंद 20 तारीख़ ते दुर्गा शिव मंदिर ते मल्हाई वई ऐं तमाम बेहतरीन तरीक़े सां, जंहिंमें कमिश्नर डीसी साहब हैदराबाद इंतजामिया असांजी पुलिस फोर्स असांजी रेंजर्स, जंहिंमें पाकिस्तान जी तरक्की खुशहाली ऐं हरियाली जे लाइ तमाम हिंदू बिरादरी मिली करे दुआ कई, प्रार्थना कई कि हे माता रानी, हे श्री राम भगवान असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान के सलामत रख, असांजे पाक फौज के सलामत रख। ऐं हे दिवाली जो सेलिब्रेशन भी दुगनो आहे, डबल आहे। हो हिन करे कि दुश्मन के जंग भी हराई आहे पाक फौज। पाकिस्तान जिंदाबाद, दिवाली जिंदाबाद। जय श्री राम चंद्र जी। जय श्री राम। दोस्तों हिन वक़्तु असां मंदिर ते मौजूद हुआसीं, तमामु भगत भलियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे वधीक काफ़ी माण्हुनि कल्ह मल्हाई, काफ़ी माण्हुनि टियों ॾींहुं मल्हाई। सर सबका पहिरीं त दिवाली जी जी पर अफ़सोस सां चवणो थो पए कि सनातन धर्म खे जॾहिं असांजी दीवार अॼुकल्ह जो दौर आहे हुनमें पीउ जी इज़त पुट नथो करे। अगर तव्हां ॾिसो त पीउ चए थो न पुट पाणी प्यार थो चओ बाबा मूंखे कमु आहे, लेकिन श्री राम भगवान जी तव्हां ॾिसो त हुनखे चयो हुनजे पीउ खे तोखे 14 साल जे लाइ बनवास वञिणो आहे, खिली करे हुन ॻाल्हि खे मञई ऐं चयो बाबा तव्हांजो हुकुम सर अखियुनि ते। हो वियो ऐं हुते वियो रावण खे मारे करे वापसि लोटियो त ख़ुशी जो ॾियारो, जशन जो ॾियारो हिंदू सनातन धर्म जे लाइ हिन में को हिकिड़ी क़ौम जी ॻाल्हि न आहे बाबा। भील बागड़ी कोहली मेंगवाड़ वाल्मीकि जा नवलपंथी जी ॻाल्हि न आहे, हे सनातन धर्म जी ॻाल्हि आहे। जो राम भगवान आहे सॼे सनातन धर्म जो आहे ऐं जो ब्राह्मण जी ॻाल्हि तव्हां कयो था जा तव्हां हुनजी ॻाल्हि कयो था, ॾिसो सभु पंहिंजी जाइ ते, पर राम भगवान खां वॾो को बि न आहे। भगवान राम जॾहिं अयोध्या का ऐलान थियो कि दिवाली सेलिब्रेशन आहे 20 तारीख़ ते त सभिनीनि खे मञणु खपे। अॼुकल्ह हर माण्हू वटि मोबाइल आहे टच, को शइ हुजे न हुजे टच मोबाइल ज़रूरी आहे त तव्हां वॉइस करे पुछा करे सघो पिया त दिवाली कॾहिं आहे। पर दुख जी ॻाल्हि कंहिं दिवाली 21 ते कई के 20 ते, लेकिन सेलिब्रेशन जो हो दिवाली जो त हो 20 तारीख़ ते जो भगत करमचंद 20 तारीख़ ते दुर्गा शिव मंदिर ते मल्हाई वई ऐं तमाम बेहतरीन तरीक़े सां, जंहिंमें कमिश्नर डीसी साहब हैदराबाद इंतजामिया असांजी पुलिस फोर्स असांजी रेंजर्स, जंहिंमें पाकिस्तान जी तरक्की खुशहाली ऐं हरियाली जे लाइ तमाम हिंदू बिरादरी मिली करे दुआ कई, प्रार्थना कई कि हे माता रानी, हे श्री राम भगवान असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान के सलामत रख, असांजे पाक फौज के सलामत रख। ऐं हे दिवाली जो सेलिब्रेशन भी दुगनो आहे, डबल आहे। हो हिन करे कि दुश्मन के जंग भी हराई आहे पाक फौज। पाकिस्तान जिंदाबाद, दिवाली जिंदाबाद। जय श्री राम चंद्र जी। जय श्री राम। दोस्तों हिन वक़्तु असां मंदिर ते मौजूद हुआसीं, तमामु भगत भलियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे वधीक